ओम शांति। अॼु जा मावक्य 9/3/1982। होली मल्हाइण जलाइण जी अलौकिक रीति। अॼु हाईएस्ट बाबा पंहिंजे होली हंसनि सां मिलण आया आहिनि। हाईएस्ट बाप पंहिंजे होली हंसनि सां मिलण आया आहिनि। हर हिकु होली हंस जी बुद्धि में सदा ज्ञान जे मोती मणिक रतन भरल हुओ हूंदा। होली हंस जी बुद्धि में ज्ञान जे मोती माणिक रतन भरल हूंदा। ईअं होली हंस बाप दादा खे बि सॼे कल्प में हिकु ई बार मिलंदा आहिनि। ईअं विशेष होली हंस सां बाप दादा सॼो ई संगम युग होली मल्हाईंदा रहिया। अहिड़े विशेष होली हंस जा जंहिंजी बुद्धि में ज्ञान जे मोती मणका रतन भरल आहिनि, उन्हनि सां बाप दादा सॼो ई संगम युग होली मल्हाईंदा रहंदा आहिनि। संसारी माण्हू वर्ष में हिकु ॿ ॾींहं होली मल्हाईंदा आहिनि, लेकिन मल्हाइण सां गॾु गवाईंदा बि आहिनि। ऐं तव्हां होली हंस मल्हाईंदा बि आहियो, कमाईंदा बि आहियो, गवाईंदा न आहियो। बाप दादा सां सभी ॿार दूर वेठे बि होली मल्हाइनि था। ज्ञान गुण शक्तियुनि सां स्वयं खे रंगदा आहिनि। बाप दादा वटि देश विदेश जे ॿारनि खे श्रेष्ठ स्नेह जो संकल्प पहुचंदो आहे। बाप दादा वटि देश विदेश जे ॿारनि जो श्रेष्ठ संकल्प पहुचंदो आहे। सभी ॿारनि जे नैन ऐं मस्तक जी पिचकारी द्वारा प्रेम जी धारा अति स्नेह जी सुगंधित पिचकारी ईंदी आहे। सभी ॿारनि जे नैननि ऐं मस्तक जी पिचकारी द्वारा प्रेम जी धारा अति स्नेह जी सुगंधित पिचकारी ईंदी आहे। मस्तक ऐं नैननि द्वारा बाप दादा बि रिटर्न में सर्व ॿारनि खे नैननि जी पिचकारी द्वारा अष्ट शक्ति अर्थात अष्ट रंगनि जी पिचकारी सां खेॾंदा आहिनि। कॾहिं अनुभव कयो था? कॾहिं बाबा जी यादि में आंसू आया आहिनि? प्रेम जा आंसू, है ना? शिव बाबा जी यादि में ॾिसो, अव्यक्त बाप दादा मिलन में 18 जनवरी ॾींहुं ब्रह्मा बाबा जे लाइ स्नेह हूंदो आहे, त माण्हुनि जे कॾहिं कॾहिं आंसू अची वेंदा आहिनि, स्नेह जा आंसू। हाणे त एॾी सारी दादियुनि जो अव्यक्त थी वियूं, गुलजार दादी, जानकी दादी जी, हाणे रतन मोहिनी दादी जो स्मृति दिवस, त अलॻि अलॻि दादियुनि खे माण्हू यादि करे थोरो सो अंदरां स्नेह जा आंसू निकिरी वेंदा आहिनि। प्रकाश मुनि दादी न, सभिनि जी पंहिंजी पंहिंजी निमित वॾा वॾा बि शरीर छॾे हली आहे न। हर जोन में जो दादियुनि जे समय वॾा वॾा हुया, उन्हनि बि शरीर छॾे छॾियो न। हाणे त नेक्स्ट जनरेशन वेठी आहे। इहे बि ॾिसो, सत्युग में बि ईअं थींदो न, त हिते बि ईअं थिए थो। लेकिन सत्युग में आहे न, मतिलबु सोचो जॾहिं आत्मा शरीर छॾंदी त उहो ख़ुशी ख़ुशी सभिनि खां छुटी वठी करे शरीर छॾंदी, ऐं उते माण्हू बैंड बाजा वॼाए करे माण्हू उन्हनि खे छुटी ॾींदा आहिनि। हिते बल रोईंदा न आहिनि, हूअं दुख जा आंसू न ईंदा आहिनि, पर त बि थोरो माहौल ईअं थी वेंदो आहे न। हिते बि ॾिसो, असां ब्राह्मण परिवार में कोई आत्मा शरीर छॾे था, हिते त असांखे सम्झ आहे कि उहा अॻियां वई, फ़रिश्तो ठही वई, पास थी वई, पास विद ऑनर्स थी वई, त ख़ुशी मल्हाइणी खपे न। बैंड बाजा बि हिते बि वॼणा खपनि, वैसे त मेन त हिते ई वॼणा खपनि, पर उहो सम्झ न। ऐं पुराणो शरीर छॾामिजी वियो, केॾी सुठी ॻाल्हि आहे, आत्मा फ़रिश्तो ठही वई। शरीर में रहंदे बि फ़रिश्तो हुआ, लेकिन अगरि एॾी ज्ञान जो एॾो नशो हुजे न कंहिंखे,
त उहा हिते हुनजी स्थिति हर खल बल करके ख़ुदि जी त रहे, सभिनि जी कोई गारंटी न ॾेई सघंदा आहिनि। त कॾहिं शिव बाबा जे लाइ प्रेम जा आंसू आहिनि? शिव बाबा जे लाइ, ब्रह्मा बाबा जे लाइ, दादियुनि जे लाइ चलो ठीकु आहे, वॾी वॾी दीदियुनि जे लाइ चलो ठीकु आहे, जिन जी साकार में पालना वरिती आहे त माण्हुनि खे। लेकिन बाबा चवनि था कि मां कई बार न शिव बाबा सां बि, शिव बाबा जे लाइ बि स्नेह जो संकल्प बाबा जे लाइ हूंदो आहे। त सभी ॿारनि जे नैननि सां पिचकारी निकिरंदी आहे, प्रेम जी धारा निकिरंदी आहे। ॾिसो बाबा जी भाषा ॾिसो, नैननि जी पिचकारी द्वारा प्रेम जी धारा निकिरंदी आहे, अति स्नेह जी सुगंधित पिचकारी ईंदी आहे बाबा वटि। पोइ बाप दादा बि रिटर्न में ब्रह्मा बाबा जी नैननि द्वारा अष्ट शक्ति व अष्ट रंगनि जी पिचकारी सां खेॾंदा आहिनि ॿारनि सां। बाप दादा ॾिसनि था जीअं स्थूल रंग द्वारा लाल रंग सां लाल ठाहे ॾींदा आहिनि, भिन्न भिन्न रंग सां भिन्न भिन्न रूप ठाहे ॾींदा आहिनि, ईअं हर शक्ति जे रूहानी रंग सां हर शक्ति स्वरूप ठही वञे। लाल रंग सां लाल थी वञनि, गुलाबी सां गुलाबी, हरे सां हरो, ईअं हर शक्ति जे रूहानी रंग सां हर शक्ति स्वरूप ठही वञे, हर गुण स्वरूप थी वञे। सृष्टि जे दृष्टि द्वारा रूप परिवर्तन थी वञे, दृष्टि द्वारा उन्हनि जो रूप ई परिवर्तन थी वञे। बाबा उन्हनि खे, अॼु बाबा छा चई कि बाबा अहिड़ो ब्लॉटिंग पेपर आहे कि सभी आत्माउनि जे पापनि खे चूसे वठंदा आहिनि, सभी आत्माउनि जे पापनि खे चूसे वठंदा आहिनि शिव बाबा। मतिलबु जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झूं, बाबा खे निराकार रूप में यादि करूं, संकल्प करूं विश्व जी सर्व आत्माउनि जा पाप शिव बाबा चूसे था वठनि। त बाबा छा था चवनि कि बाबा दृष्टि द्वारा रूप ई परिवर्तन करे छॾींदा आहिनि। बाबा संकल्प करनि ऐं हुन आत्मा जी सृष्टि न परिवर्तन थिए, इहे थी सघे शिव बाबा, है न। हिन करे जॾहिं मुरली पढ़ंदा आहिनि त ईअं सोच करो बाबा मुंहिंजे लाइ था चवनि। जॾहिं तव्हां इहे सोचंदव न बाबा मुंहिंजे लाइ था चवनि, बाबा जे साम्हूं त ॾाढा सारा ॿार आहिनि, बाबा त सभिनि जे लाइ चईंदा आहिनि, लेकिन वेंदो कंहिं वटि आहे जेका सोचंदा आहिनि कि बाबा मुंहिंजे लाइ था चवनि। त बाबा चवनि था बाबा जी दृष्टि जे द्वारा रूप परिवर्तन थींदो आहे। अहिड़ी रूहानी होली मल्हाइण लाइ आया आहियो न, है न। अमृत वेलो तव्हां ॾाढो कुझु करे सघंदा आहियो, ख़ुदि जे लाइ बि, विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ बि। बाप दादा पुष्पनि जी वर्षा करे होली मल्हाइण जे बजाए हर हिकु ॿार खे सदा जे लाइ रुहाब द्वारा रूहानी गुलाब ठाहे ॾींदा। बाप दादा पुष्पनि जी वर्षा करे होली मल्हाइण जे बजाए हर हिकु ॿार खे सदा जे लाइ रुहाब द्वारा रूहानी गुलाब ठाहे छॾींदा आहिनि, रुहाब द्वारा रूहानी गुलाब ठाहे छॾींदा आहिनि। स्वयं ई पुष्प ठही वेंदा आहिनि, जो स्वयं ई पुष्प ठही वञे उन्हनि खे पुष्पनि जी छा ज़रूरत। अहिड़ी होली सवाइ बाप ऐं ॿारनि जे कोई बि मल्हाए न सघंदा आहिनि। अहिड़ी होली, कहिड़ी होली कि बाबा तव्हांखे ई रूहानी गुलाब ठाहे छॾियो, पंहिंजे नैननि द्वारा दृष्टि ॾेई करे हर शक्ति जे रूहानी रंग द्वारा तव्हांखे शक्ति स्वरूप ठाहे ॾींदा आहिनि। त हिन सां बाबा तव्हांखे पुष्प ठाहे छॾींदा आहिनि। अहिड़ी होली सवाइ बाप ऐं ॿारनि जे कोई बि मल्हाए न सघंदो आहे। जनम वठंदे ई बाबा होली मल्हाए
होली ठाहे ॾींदा आहिनि। जॾहिं असां जनमु वठंदा आहियूं त बाबा सां गॾु होली मल्हाईंदा आहिनि ऐं होली ठाहे छॾींदा आहिनि। त उहो आहे ई मल्हाइण वारो ऐं तव्हां आहियो सदा होली ठाहिण वारा। बाबा मल्हाइण ईंदा आहिनि। बाबा असांखे दृष्टि द्वारा आत्माउनि खे रंगदा आहिनि ऐं असां होली ठही वेंदा आहियूं, पवित्र थी वेंदा आहियूं। सदा हर गुण जो रंग, हर शक्ति जो रंग, स्नेह जो रंग लॻल ई हुजे आत्माउनि ते। हर गुण, हर शक्ति, हर स्नेह जो रंग लॻल ई हुजे। ईअं होली हंस आयो न, तिलक लॻाइण जी बि ज़रूरत न आहे। आयो ही सदा तिलकदारी। अविनाशी तिलक लॻल आहे न, है न? अविनाशी तिलक लॻल आहे न, लॻाइण जी ज़रूरत न आहे। जो मिटाईंदा बि मिट न सघे, एतिरो गहरो लॻाए छॾो कि बसि पूरे कल्प जे लाइ लॻल हुजे। वैसे बाबा त चईंदा आहिनि न कि मां तव्हां अधु कलाक खां बि जास्ती सुख में रहंदा आहियो। मतिलबु जास्ती समय असां में उहो शक्ति गुण ऐं सम्झ रहंदी। अल्पकाल जे लाइ सदाकाल मल्हाईंदा रहंदा आहियो, ॿियनि खे बि ठाहींदा रहंदा आहियो। उहे माण्हू त मंगल मिलन जे लाइ गले मिलंदा आहिनि, लेकिन तव्हां होली हंस बाप दादा जे गले जो हार ई ठही वेंदा आहिनि। होली में माण्हू गले मिलंदा आहिनि न, बाबा चवनि था तव्हां त उन्हनि जा हार ई ठही वेंदा आहियो। बाप दादा जे गले जा हार ई ठही वेंदा आहिनि। सदा गले जो हार ठही चमकंदे हुए रतन विश्व जे अॻियां रोशनी फैलाईंदा आहियो। सदा गले जो हार ठही करे, चमकंदे हुए रतन ठही करे विश्व जे अॻियां रोशनी फैलाईंदा आहियो। हिकु हिकु रतन अहिड़ो चमकंदो हुओ लाइट स्वरूप में हुजे जो हज़ारों बल्ब बि उहो रोशनी न ॾेई सघे। हिकु हिकु रतन अहिड़ो चमकंदो हुओ लाइट स्वरूप हुजे। आत्मा हिकु हिकु रतन एॾो चमकंदो हुओ लाइट स्वरूप हुजे जो हज़ारों बल्ब बि उहो रोशनी न ॾेई सघे। असांजी आत्मा में एॾी सुठी रोशनी हुजणी खपे जो हज़ारों बल्ब बि न ॾेई सघनि। ईअं चमकंदे हुए रतन पंहिंजे लाइट माइट स्वरूप खे ॼाणंदा आहियो। सॼे विश्व खे अंधकार सां रोशनी में लाइण वारा तव्हां चमकंदे हुए रतन आहियो। पूरे विश्व खे अंधकार सां रोशनी में लाइण वारा। हीअ सम्झंदा आहियो कि असांजी आत्मा जी लाइट पूरे विश्व में फैले थी। सम्झंदा आहियो है ना? सॼे विश्व खे अंधकार सां रोशनी में लाइण वारा तव्हां चमकंदे हुए रतन आहियो। बाप दादा अहिड़े होली हंसनि सां विशेष ॾींहं जे प्रमाण रूहानी होली मल्हाइण आया आहिनि। कॾहिं अनुभव करो कि मुंहिंजी आत्मा मां लाइट निकिरे थी। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। जी शिव बाबा जॾहिं हिन सृष्टि ॾे ईंदा हूंदा त शिव बाबा जी लाइट चारों ओर फैलंदी हूंदी न। त इहा असां द्वारा बि पूरी लाइट पूरे विश्व में फैले थी। हीअं अमृत वेलो ख़ासि वेंदा आहियो न, त हुन समय संकल्प करो कि मां बाबा खे यादि थी करां ऐं मुंहिंजी आत्मा मां पूरे विश्व में लाइट फैले थी। त विशेष ॾींहं जे प्रमाण बाबा सां होली मल्हाइण आहिनि। होली जलाई बि ऐं मनाई बि। जलाइण ऐं मल्हाइण ॿई ई ईंदो आहे न।
जलाइण खां पोइ ई मनाइणो हूंदो आहे। पहिरियों जलाइबी आहे, पोइ मनाइबी आहे। त असांखे छा जलाइणो आहे? पुराणो कचिरो जो बि आहे, विकार बुराइनि जो, सभु कुझु जलाइणो आहे। ऐं पोइ बाबा खे यादि करे स्वयं जी आत्मा खे हर ज्ञान गुण शक्तियुनि सां रंगणो। त बाबा चवनि था जलायो ऐं मनायो, ॿई ईंदा आहिनि न। जलाइण खां पोइ ई मनाइणो हूंदो आहे। संकल्प जी तीली सां जो बि कुझु स्व प्रति या सेवा जे प्रति व्यर्थ संकल्प अर्थात कमज़ोरी जा संकल्प संस्कार आहिनि, छा जलाइणो आहे असांखे? संकल्प जी तीली। संकल्प करो, बाबा खे यादि करे कि जो भी स्व प्रति सेवा प्रति व्यर्थ संकल्प आहिनि अर्थात कमज़ोरी जा संकल्प संस्कार आहिनि, मां सभिनि खे इकठो करे अॼु तीली थी लॻायां। इनखे ई सूखी लकड़ी चइबो आहे, है न। तव्हां ध्यानु ॾिनो हुजे, होली में जॾहिं उहो झंडो जलाईंदा आहिनि न, त झंडे जे हेठां छा रखंदा आहिनि? सूखी लकड़ी। ॾिसो कॉपी बि कीअं कीअं कई अथनि। बाबा चवनि था सूखी लकड़ियूं मतिलबु उहे संकल्प, उहे संस्कार फालतू, सूखी लकड़ियूं फालतू हूंदियूं आहिनि न। तो ये असांजे जीवन में जो फालतू संकल्प हूंदा आहिनि, व्यर्थ फालतू संस्कार हूंदा आहिनि, कमज़ोरी हूंदियूं आहिनि, ऐं उन्हनि सभिनि खे लकड़ियुनि खे न इकठो कंदा आहिनि, चारो लॻाए करे पोइ इकठो करे उते जलाईंदा आहिनि। इहो बि ॾिसो, मतिलबु कॉपी ॾिसो। ऐं जो घर में जलाईंदा आहिनि न, उनमें गोबर वोबर बि उते बि विझंदा हूंदा, ऐं घरनि में न जलाईंदा आहिनि, हुन में गोबर वोबर सभु विझंदा आहिनि। त इहे बि ॾिसो, गोबर मतिलबु इहे पुराणो कचिरो, ग़लति ग़लति ॻाल्हियूं, गोबर जहिड़ी ॻाल्हियूं बुद्धि में भरे रखियूं अथव, मतिलबु उन्हनि खे जलाइण बाबा जी यादि में। त बाबा चवनि था संकल्प जी तीली सां जो बि कुझु स्व प्रति सेवा जे प्रति व्यर्थ संकल्प अर्थात कमज़ोरी जा संकल्प संस्कार आहिनि, सभिनि खे इकठो करे तीली लॻायो। इनखे ई सूखी लकड़ियूं चइबो आहे। त सभिनि खे इकठो करे करे दृढ़ संकल्प जी तीली लॻायो। सभिनि खे इकठो करो ॻाल्हियुनि खे, पोइ दृढ़ संकल्प जी तीली लॻायो कि अॼु खां ख़तमु। त जलाइण बि थी वियो, जलाइण ई मनाइणो ठाहिण थी वियो। तीली लॻाइण ईंदी आहे त जलायो मनायो, अर्थात स्व खे सदा होली ठाहियो, पवित्र ठाहियो। फिर सभु पुराणो सभु कुझु जलाए छॾियो और ख़ुदि खे बाबा जे ज्ञान गुण शक्तियुनि सां ख़ुदि जी आत्मा खे रंगी वठो। त इहो थी वियो मनाइण। त पुराणो जलायो ऐं बाबा जी यादि में ज्ञान गुण शक्तियुनि सां रंगे वठो, त इहो मनाइण थी वियो। त बाबा चवनि था तीली लॻाइण ईंदी आहे त जलायो मनायो, अर्थात स्व खे सदा होली ठाहियो। होली मतिलबु पवित्र ठाहियो। स्व खे सदा होली ठाहियो अर्थात पवित्र ठाहियो। त तीली लॻाइण ईंदी आहे त जलायो मनायो, स्व खे सदा होली ठाहियो। ईअं त न तीली लॻाईंदा त तीली लॻंदी ई न आहे। तीली बि माचिस जे संबंध बिना हलंदी न आहे। तीली बि बिना माचिस जे थोरी जलदी आहे। त बाप दादा सां गॾु संपर्क संबंध हूंदो, अभ्यास जी तीली ते मसालो ठीकु हूंदो
तॾहिं सेकेंड में संकल्प कयो ऐं ठहियो। ॾिसो तीली में बि ॾिसो तीली में न मथे मसालो डलो हूंदो आहे ऐं जेके अभ्यास हूंदो आहे न हिकु बार में ई जलाए करे जली वेंदी आहे, न त बार टिक 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 करणी पवंदी आहे। त बाबा छा था चवनि कि संबंध बि खपे, अभ्यास बि खपे। अभ्यास जी तीली ते मसालो ठीकु हुजे, बाप सां गॾु संपर्क संबंध हूंदो, जीअं तीली ऐं उहा जेकी उहा जॻह हूंदी आहे न जिते जल्दी आहे त उन्हनि जो संपर्क करिणो पवंदो आहे न, त असांजो बाबा सां गॾु संपर्क संबंध बि हुजिणो खपे ऐं अभ्यास जी तीली ते मसालो बि ठीकु हुजे ऐं अभ्यास बि हुजिणो खपे। जी कुझु बि तव्हां ॾिसो था ॿुधो था सेकेंड में फुल स्टॉप लॻाए सघंदा आहियो। हाणे असां कुझु ॾिसूं था, कोई माण्हू असांखे गारियूं थो ॾिए, कुझु ॿुधूं था, कुझु अहिड़ो सीन ॾिसूं था, ॾिसंदे हुए ॿुधंदे हुए बिंदी 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 असांजे बिंदी लॻाइण सां छा थींदो, जेतिरो असां बाबा खे यादि करे सुठी रीति बिंदी लॻाईंदासीं न उहा ॻाल्हि पूरे विश्व मां ख़तमु थी वेंदी। इहा आहे कि अगरि असां एतिरो बाबा खे यादि करे उन ॻाल्हि खे फुल स्टॉप लॻायो त तव्हांजे बदिले ॾाढनि जो भलो थी वेंदो। जो तव्हां सां कनेक्टेड हूंदा न उहो बि उन सां मुक्त थी वेंदा। बाबा छा चवंदा आहिनि, मुक्ति वर्ष मल्हायो तव्हां। मुक्ति वर्ष मतिलबु पंहिंजी सभी कमी कमज़ोरियुनि, विकार बुरायूं, व्यर्थ संकल्पनि सां तव्हां बि मुक्त थियो। जंहिं ॾींहुं तव्हां थी वेंदव न ते ॾींहुं सम्झो कि विश्व में ॾाढी आत्मायूं थी वेंदियूं, तव्हांजे पुठियां ॾाढी वॾी क्यू आहे। तव्हां अगरि सोचंदव ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, बाबा खे यादि करो, कुझु बि थियो बाबा जी यादि में सभु ठीकु थी वेंदो, कुझु बि न थींदो, सभु ठीकु थी वेंदो। ॾिसो तव्हां ॾिठो न कि अलॻि अलॻि माण्हू चवंदा आहिनि जीरो खाओ त ईअं मिलंदो, जीरे जो पाणी पीओ त ईअं मिलंदो, ईअं थींदो, इहे पता खाओ त ईअं थींदो, हीअ भाॼी खायो त इहे विटामिन, इहे कीअं थियो भई? अंब में उहो विटामिन प्रोटीन छो आहे, नींबू में उहो छो आहे, अंगूरनि में उहो छो आहे, एप्पल में उहो छो आहे? छो कि अगरि तव्हां बाबा जी यादि में कुझु बि खाईंदव सम्झो तव्हांजे शरीर खे न विटामिन खपे, त असां छा करूं, बाबा जी यादि में उहो खाओ चीज जो बि आहे तव्हां वटि, त हुन चीज़ में बाबा उहो भरे छॾंदा। त दुनिया वारनि जे लाइ दुनिया वारा उहो चीज़ खाईंदा छो कि हिन में इहे विटामिन आहे, हिन में इहे प्रोटीन आहे, हिन में इहे फलाणो आहे। असां उहो चीज़ छो था खायूं? छो कि असां वटि उहो ई आहे खाइण लाइ। हाणे माण्हू खीर बि न पियूं आहिनि, गांयुनि खे इंजेक्शन लॻाईंदा आहिनि न, त कई माण्हू खीर बि छॾे छॾंदा। हाणे खीर बि छॾे छॾो, अॼुकल्ह माण्हू ॾिसनि इहे बि न खाओ, इहे बि न खाओ, इहे बि न खाओ, छा खाऊं? बाबा जी यादि में असां जो खाईंदा आहियूं न बाबा उन में उहो भरे छॾंदा। त बाबा चवनि था कि तव्हां दृढ़ संकल्प जी तीली लॻायो, सर्व विकार बुरायूं, व्यर्थ संकल्प सभिनि खे जलाए छॾियो। कीअं? बाबा सां गॾु संपर्क संबंध हुजिणो खपे ऐं अभ्यास जी तीली ते मसालो मतिलबु अभ्यास सुठो हुजिणो खपे, फुल स्टॉप लॻाइण जो। हीअं न असां लॻाइण चऊं था फुल स्टॉप ऐं सोचो था ईअं छो, ईअं छो, ईअं छो। तॾहिं सेकेंड में संकल्प कयो ऐं ठहियो। त सभु साधन ठीकु खपनि, संबंध बि खपे बाबा सां, अभ्यास बि खपे। संबंध ऐं अभ्यास घटि त महिनत खां पोइ सफलता मिलंदी। मतिलबु बाबा सां गॾु संबंध कमु हूंदो ऐं अभ्यास कमु हूंदो फुल स्टॉप लॻाइण जो, त महिनत खां पोइ सफलता मिलंदी। सेकेंड में संकल्प जो स्वरूप न ठहींदो, बार बार संकल्प कंदे कंदे महिनत खां पोइ सफलता मिलंदी। तव्हां
सभिनि जे महिनत अर्थात भक्ति जो समय समाप्त। महिनत मतलब भक्ति जो समय समाप्त। भक्ति मतलब महिनत। भक्ति जो अर्थ ई आहे महिनत। भक्ति जो समय समाप्त थी वियो न कि अञा सुठो लॻंदो आहे दिवाली मल्हायो, होली मल्हायो, या पूजा करो, या व्रत के न सुठो लॻंदो आहे। ज्ञान मार्ग में बि अचण खां पोइ बाबा चईंदा आहिनि तव्हांखे छुटी आहे छो जी तव्हांखे गृहस्थी में रही करे करिणो पवंदो आहे। त बाबा चईंदा आहिनि कि लेकिन पंहिंजो इच्छा न हुजणी खपे। इच्छा थींदी आहे छा न, जीअं दुनिया वारा ॾाढो खिलौननि सां खेॾंदा आहिनि न, बाबा चईंदा आहिनि न भक्ति मतिलबु खिलौननि सां खेॾणु, महिनत। अञा इच्छा थींदी आहे कृष्ण जी मूर्ति खे सजायूं, या नवरात्रे आया त नवरात्रा जा व्रत रखूं, ॾाढो मज़ो ईंदो आहे। मज़ो बि ईंदो आहे भक्ति में, है न। हाणे त त्योहार वरी जुलाई खां शुरू थींदा। हा नंढा नंढा ईंदा रहंदा, जून में ईंदो जगन्नाथ जो, पर जीअं जुलाई खां माण्हू शुरू थी वेंदा न, सावन जा व्रत रखंदा आहिनि, शिवलिंग ते इहे चढ़ायो, वरी कृष्ण जयंती, वरी राखी, वरी गणेश जी पूजा, इहे उहो। त तव्हांखे शौक़ु त न थींदो आहे न। चेक कजो पंहिंजे पाण खे। असांखे इच्छा न हुजे, लाचारी में माण्हुनि जे हिसाब सां करिणो पए तो ठीकु आहे, बाबा जी यादि में। भक्ति जो समय हाणे ख़तमु थी वियो। भक्ति ख़तमु तॾहिं तव्हांजो कनेक्शन बाबा सां ॿियो ज़्यादा जुड़ंदो, है न। जीअं हाणे सिंधियुनि जो हुयो चेटी चंड, भले माण्हू जुलूस कढंदा आहिनि, जोत जलाए करे इहा उहा, त तव्हांजो शौक़ु न हुजणो खपे, है न। अगरि तव्हां सभी ज्ञान में आहियो, पूरो परिवार जो परिवार, त माण्हुनि खे लॻंदो आहे भई इहा ज्ञान में विया आहिनि त न ईंदा आहिनि। ख़ुदि जो अगरि तव्हां धीरे धीरे ख़ुदि डिटैच थींदा वेंदा त माण्हू बि तव्हांखे न उहो कंदा। ठीकु आहे, मथां ठीकु आहे, हा भई सिंधी समाज जा सभु ईंदा आहिनि, वरी माण्हू चवनि न, हिन करे हल मुंहुं ॾेखारे हले त, है न। बाबा चईंदा आहिनि न थोरो थोरो कॾहिं चओ कि हा अॼु इहो कमु आहे, अॼु इहो कमु आहे, अॼु असांजी तबियत ठीकु न हुई हिन करे न आयासीं, हीअं थियो। अज्ञान काल में त ॾाढा बहाना माण्हू मारदा रहंदा आहिनि। ज्ञान काल में बाबा चवनि था युक्ति सां हलो त चई सघंदा आहिनि, छो जी जेतिरो तव्हां हिन भक्ति जी ॻाल्हियुनि सां छूटंदा वेंदा न, ओतिरो असां बाबा सां कनेक्शन छूटंदो आहे। लेकिन ज़बरदस्ती बि न छोड़ो। बाबा चईंदा आहिनि न ज़बरदस्ती बि न छोड़ायो। अगरि इच्छा आहे, नथा छॾे सघो, उहा अलॻि ॻाल्हि आहे। त बाबा चवनि था भक्ति जो समय समाप्त थी वियो, महिनत समाप्त। हाणे भक्ति जो फल वठण जो समय आहे। भक्ति जो फल आहे ज्ञान, अर्थात परमात्मा सां मोहबत। परमात्मा जी मोहब्बत में हर कर्म करणु। परमात्मा जी मोहब्बत में हर कर्म करणु, न कि महिनत में। 63 जन्मनि जी महिनत आहे, थोरी व ज़्यादा, लेकिन महिनत त कई। हाणे अंतिम जन्म हिकु जन्म बाबा जी प्यार में, बाबा जी प्यार में सभु कुझु करो, महिनत सां न करो। हाणे बि अगरि असां महिनत कंदासीं व्यर्थ संकल्प खे छॾण जी, विकार बुराइनि खे छॾण जी न, हाणे जेतिरो बाबा सां प्यार कंदा न, रूहानी प्यार, जेतिरो बाबा सां सर्व संबंध जोड़ंदव, उन अनुभव में रहंदव, त बाक़ी सभु आप ई छुटंदा वेंदा। असांखे महिनत करण जी ज़रूरत न आहे। महिनत थींदी छा आहे, हुनजी बि अविद्या हुजणी खपे। हिकु जन्म मोहब्बत जे समय बि महिनत कंदा छा? हाणे त महिनत जो फल खाओ। फल खाइण जे समय बि बीज बोईंदा रहंदा आहिनि छा, है न। हाणे फल खाओ, हीअं थोरी जॾहिं फल खाऊं था त असां उन समय बीज बोयूं। हाणे त सदा बाप जी मोहब्बत द्वारा फल खाओ, बाप जी मोहब्बत द्वारा फल खाओ, अर्थात सदा फलीभूत ठहो।
अर्थात सदा फलीभूत ठहो। फल खाओ अर्थात सदा सफल रहो। फल खाइण अर्थात सदा होली मनाइण व होली ठही वञो। होली मनायो व होली ठही वञो। फल खाओ अर्थात सदा सफल करो। होली खाइण अर्थात सदा होली मनाइण होली ठही वञो। हाणे महिनत करण सां युद्ध करण जे संस्कार समाप्त करो। हाणे महिनत करण जा युद्ध करण जा संस्कार समाप्त करो। हाणे त राज्य भाग्य पाए वरितो, पोइ युद्ध छा जो। देवपद जे भाग्य सां बि श्रेष्ठ भाग्य त हाणे आहे जेको बाबा सां गॾु मिलंदो है न। स्वराज्य जो मज़ो विश्व जे राज्य में बि न आहे। हाणे अगरि असां स्वराज्य अधिकारी ठही वेंदा आहियूं, स्वराज्य अधिकारी जेकी आत्मा हूंदी आहे न, हुनखे जॾहिं विश्व जो राज्य भाग्य मिलंदो न सत्युग में, उनखां बि सुठो हाणे जो पाठ आहे स्वराज्य अधिकारी। त राज्य भाग्यवान आत्मायूं हाणे बि युद्ध छो कंदियूं आहिनि? हिन करे महिनत जे संस्कार, युद्ध जा संस्कार व संकल्प जी पुरानी लकड़ियूं खे जलाए छॾियो। महिनत जे संस्कार, युद्ध जा संस्कार, संकल्प जी पुरानी लकड़ियूं जलाए छॾियो। इहे ई होली जलायो। बाप दादा खे बि ॿारनि जी महिनत जो संस्कार ॾिसी तरस पईंदो आहे। हाणे त इहे बि महिनत कंदा त फल कॾहिं खाईंदा। हिन जो मतिलबु अलबेलो न ठहिणो आहे कि महिनत त करणी ई न आहे। अलबेलो न ठहो कि महिनत त करणी ई न आहे। मतिलबु कई माण्हू चवंदा आहिनि न कि बाबा त चवंदा महिनत न करो, लेकिन ये महिनत त करणी पवंदी न। बाबा सां सर्व संबंध त जोड़ना पवंदा न। अलबेलो न ठहिणो आहे, लेकिन अलर्ट रहणो आहे। अलबेलो न ठहिणो, लेकिन मोहब्बत में मग्न रहणो आहे, लवलीन रहणो आहे। सेवा सोचो ऐं थियो। अहिड़े अभ्यासी ठहो, अहिड़े अभ्यासी ठहो। सोचियो ऐं थियो। असां सोचियो, बाबा खे यादि करे बाबा सां ॻाल्हियूं कई, सोचियो बाबा ईअं ईअं करो, ईअं ईअं करो ऐं थी वियो। मास्टर सर्वशक्तिवान आयो त संकल्प कयो, अनुभूति थी। अहिड़ो अभ्यास, अहिड़ो सहज अभ्यासी ठहो। कहिड़ो सहज अभ्यासी ठहो? संकल्प कयो कि मां निराकार आत्मा आहियां, निराकार स्थिति में स्थिति आहे। हाणे वाचा में अचिणो आहे त मां ब्रह्मण आत्मा आहियां। वाचा में आयासीं, बाबा जो संदेश ॾिनो, वरी निराकार थी वियो, वरी फ़रिश्तो थी वञो, सकाश ॾियो। सोचियो कयो, अहिड़ो अभ्यासी ठहो। मास्टर सर्वशक्तिवान आयो त संकल्प कयो, अनुभूति थी। ईअं सहज अभ्यासी ठहो। श्रेष्ठ खज़ाननि जे संकल्पनि जे खज़ाने खे स्वरूप में लायो। श्रेष्ठ संकल्प जे खज़ाननि खे स्वरूप में लायो। कोई बि श्रेष्ठ कार्य कंदा आहियो त सजाईंदा आहियो न। जीअं कल्ह बि श्रृंगार कयो न, कल्ह मधुबन में कन्याउनि जो समर्पण समारोह हुयो, जंहिंमें उन्हनि खे ख़ूब सजायो। श्रृंगारी हुई, सजी हुई मूर्त बि शुभ निशानी आहे। श्रृंगारी हुई, सजी हुई मूर्त भी शुभ निशानी आहे। त तव्हां सदा शुभ कार्य में उपस्थित आहियो त सदा गुणनि जी गहननि सां सजाए हुए रहो। शुभ कार्य में स्थित आहे। बाबा चवनि था सजाई हुई कन्या शुभ जी निशानी। श्रृंगारी हुई, सजी हुई मूर्त
त तव्हां सभु शुभ कार्य में उपस्थित आहियो त सदा गुणनि जे गहने सां सजल रहो। सिर्फ़ु बुद्धि जी तिजोरी में बंदि न करो, सदा गुणनि जे गहननि सां सजी हुई मूर्त, मतिलबु बसि हर गुण असांजे हर कर्म में नज़र अचिणो खपे। 16 श्रृंगार अर्थात 16 कला संपन्न। 16 श्रृंगार हूंदा आहिनि न, भई चूड़ी बि, सिंदूर बि, शिव बाबा जी यादि जो, शिव साधन जी यादि जो सिंदूर लॻल हुजे, आत्मिक स्मृति जो तिलक लॻल हुजे, ही सभिनि जो अर्थ हूंदो आहे। त उहे सदा 16 श्रृंगार अर्थात 16 कला संपन्न संपूर्ण ठही करे रहो। अहिड़े उचते भाव जा ॿार आहियो, सदा सुहागिन, सदा भाग्यवान आत्मा, बिगर श्रृंगार जे कीअं सजदा। त सर्व गुणनि जो श्रृंगार मतिलबु जो हूंदो न, जो मायूं चूड़ियूं, सिंदूर, लिपस्टिक, उन्हनि जी उहो जो चीज़ हूंदी आहे, हथनि में पाइण वारा, कमर ते पाइण वारा, पायल, बिछिया, नथ, कननि में पाइण वारा, इन्हनि सभिनि जो कोई न कोई गुण आहे, कोई कुझु न कुझु अर्थ आहे, है न। उहो त अगरि हिकु वीचार सागर मंथन कंदव न त तव्हांखे सम्झ में अची वेंदो। त बाबा चवनि था एॾे ऊच भाव जा ॿार, सदा सुहागिन, सदा भाग्यवान आत्मा, बिगर श्रृंगार जी कीअं सजी था। हर गुण आत्मा में हुजणु मतिलबु 16 कला सजन। त तव्हां केरु आहियो? राजाउनि जो राजा ठाहिण वारे जे कुल जा आहियो न। राजाउनि जे राजा ठाहिण वारे जे कुल जा आहियो न। सुहाग जी निशानी बि श्रृंगार आहे, राजकुल जी निशानी बि श्रृंगार आहे। सदा सुहागिन आहियो त गुणनि जे गहने सां सजी सजाई आत्मा मूर्त सदा ठहो। अहिड़ी होली मनाई, मधुबन में होली मनाई, नचण ॻाइण इहे मनाइण त सदा ॻाईंदा आहियो, सदा नचंदा आहियो, स्थूल में बि नचो ॻायो, मनायो न, ॻायो बि, खायो बि, योग बि लॻायो, भोग बि लॻायो, मन बि सदा मिठो, मुख बि सदा मिठो, त होली थी वई न। आइनी कल्प कल्प जी होली, बाक़ी छा कंदा? गुलाबासी विझंदा, गुलाबासी उहो विझंदा आहिनि न, गुलाब जी पत्तियूं विझंदा, स्वयं ई गुलाब आहियो। कल्ह बाबा चई न कि तव्हां ई फूल ठही वञो, उन ॾींहुं बाबा चई कि तव्हां ई फूल ठही वञो। बाबा चवनि था तव्हां ई गुलाब आहियो, बाक़ी कोई आश रहिजी वई आहे त कल्ह गुलाब जल विझी छॾिजो। रंग में त रंगल आहियो ई, उहो रंग त मिटाइणो पवंदो। अरे ॾिसो, हाणे असां न शिव बाबा सां गॾु जो पाठ वॼायो आहे, सतयुग में असांखे उहो जीअं हाणे त ट्रेलर आहे, जीअं मूवी हूंदी आहे न, मूवी हूंदी 2-3 घंटे जी, और ट्रेलर सेकेंड जो बि थी सघंदो आहे, 1 मिंट जो बि थी सघंदो आहे। त हाणे जीअं ट्रेलर आहे, बाबा कल्ह चई न अव्यक्त मुरली में, 1 सेकेंड 1 साल जे बराबरि आहे। 1 सेकेंड में जो तव्हांजी स्थिति हूंदी न, उहो 1 साल ताईं उहे रहंदी। त ट्रेलर 1 सेकेंड जो आहे, स्थिति साल में रहंदी। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि अञा एतिरा साल ईअं ई हलंदो, उहो कीअं हलंदो? छो जे हाणे जो असां निमित आहियूं न, अगरि सम्झो कि असांजी आहे न 1 सेकेंड मतिलबु अगरि असांजी 7-8 सेकेंड बि असांजे अंदरि उहा बुराई रही, त सोचो कंहिं जन्म में आहे न असां 7-8 साल उअं ई रहंदासीं। 7-8 ऐं पोइ असांजे द्वारा
असांजे कनेक्शन में जो आत्मायूं हूंदियूं हुननि जी बि कुंडली उअं ई ठहींदी आहे। मतिलबु जीअं ब्रह्मा बाबा जी जो कुंडली हूंदी न, ओड़ा उन्हनि जे हिसाब सां ॾाढनि जी कुंडली हलंदी। तव्हांजे हिसाब सां ॾाढनि ॼणनि जी कुंडली हलंदी, जंहिंखे तव्हां संदेश ॾिनो आहे मनसा वाचा कर्मणा, त उहो जीअं तव्हांजे कनेक्शन में अची वई त तव्हांजी स्थिति उन्हनि खे असरु कंदी। त बाबा असांखे चवनि था रंग में रंगिया हो न, उहा रंग त मिटाइणो पवंदो आहे। इहे रंग त जेतिरो चढ़ायो ओतिरो सुठो आहे। अच्छा, अहिड़ा सदा रूहानी गुलाब, सदा ज्ञान जे रंग में रंगल हुआ आत्मायूं, सदा प्रभु मिलन मनाइण वारा, सदा गुणनि जे गहननि सां सजी सजाई आत्माउनि खे, मूर्तियुनि खे, बाप दादा जे समीप समान रत्ननि खे, चाहे दूर चाहे सम्मुख, लेकिन सभी होली हंसनि के बाप दादा अविनाशी होली ठाहिण जी मुबारक ॾियनि था। साथ साथ सर्व लवलीन आत्माउनि खे स्नेह जे रिस्पॉन्ड में यादि प्यार ऐं सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे नमस्ते बि करनि था। पार्टियुनि सां गॾु अव्यक्त बाप दादा जी मुलाक़ात, पार्टियुनि सां गॾु अव्यक्त बाबा जी मुलाक़ात। तव्हां सभु वॾे ते वॾे वापारी आहियो न, विश्व जे अंदरि कोई बि एतिरो वॾो बिज़नेसमैन न आहे, बिज़नेस न करे सघंदो आहे। जो होशियारु बिज़नेसमैन हूंदा आहिनि न, उहो कमाई खे वधाईंदा आहिनि। लौकिक में बि जॾहिं वृद्धि थींदी आहे त हिकु हिकु बिंदी लॻाईंदा वेंदा। तव्हांखे बि बिंदी लॻाइणो आहे न, मां बि बिंदी, बाबा बि बिंदी, वॾे ते वॾो वापारी आहियो, लेकिन लॻाइणी छा आहे? बिंदी, है न। बाबा चवनि था बिंदी सभिनि खां सहज लॻी वेंदी आहे। सभु सहज बि आहे न, श्रेष्ठ बि आहे। सॼे ॾींहं में केतिरी बिंदी लॻाईंदा आहियो? जॾहिं क्वेश्चन हूंदो आहे त बिंदी मिटी वेंदी आहे। बिंदी जे बिना क्वेश्चन बि हली न वेंदो आहे। बिंदी जे बिना क्वेश्चन बि हल न थींदो आहे। त बिंदी लॻाइण में सभु होशियारु आहियो न, बिंदी लॻाइण में समय बि न लॻंदो आहे। मां बि बिंदी, बाबा बि बिंदी। इन जे लाइ इहे बि कोई न चई सघंदो कि समय न आहे। ॻाल्हि बि थी बिंदी 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 थी आहे, बसि असांखे पतो ई न आहे छा थियो। त जेतिरो सेकेंड मिले बिंदी लॻायो, पोइ राति जो गिणो असां सॼे ॾींहं में केतिरी ॻाल्हियुनि खे बिंदी लॻायो। अगरि तव्हां बिंदी लॻाइणु सिखी वेंदो न, त तव्हां न हाणे कंहिंखे ज्ञान था ॾियो, हाणे तव्हां बाबा मुरली पढ़ो था, तव्हांखे हिकदमि लॻंदो जीअं हाणे मां ॿियो किथे हुयमि, हाणे मां किथे अची वियमि, हा। कहिड़ी बि ॻाल्हि खे सोचो न, जो ॻाल्हि ज़्यादा सोचंदा आहिनि न, उहो ज़्यादा वधंदी आहे। मतिलबु हाणे असां कंहिंखे ज्ञान ॾिनो, बाबा खे ॿुधाए सभु कुझु चेक कयो, चेंज कयो, बसि फुल स्टॉप। अगरि असां उन्हनि खे कुझु ग़लति बि चई छॾियो, कुझु पॉइंट्स मिस बि थी वई, कुझु ऐड बि करिणो हुयो, ठीकु आहे, नेक्स्ट टाइम खां ध्यानु रखंदासीं, बसि फुल स्टॉप, है न। ज़्यादा सोचो न, सभु सोच छॾे हिकु बाप खे यादि करो। इहे दुआ त थी वेंदी न, इहे ई दुआ थी वेंदी। यादि में ॾाढो फ़ाइदो भरियल आहे। जेतिरो यादि कंदव न, ओतिरो शक्ति भरिजंदी वेंदी, सहयोग बि प्राप्त थींदो, सहयोग बि प्राप्त थींदो, ऐं सेवा बि थी वेंदी आहे। यादि सां शक्ति बि मिलंदी, सहयोग बि मिली वेंदो आहे, ऐं सेवा बि थी वेंदी आहे। केॾा फ़ाइदा आहिनि। यादि सां धारणा बि थी वेंदी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।